अज रात जी वफ़ाक हुकूमत पारां 12 बजे का जी पेट्रोल में 10 रुपए की वाध थी है। अचो तो उन बारे में हितां सकण के वासिन का गाल बोल क्यों तो उन बारे में छा था चवूं। हाँ अस गरीब मानू केॾां वञूं जो 200 रुपया 500 रुपया कमाइण वारा पेट्रोल जो कयूं घर जे खाइण पीअण जो कयूं अटो वञी 100 रुपया किलो थी वियो आहे। साईं आलू जो गरीब खां दाल खाईंदो दाल भी 300-400 रुपया किलो लॻ पिया। असां गरीब आवाम ॾोह कहिड़ो कयो आहे। आख़िरी हाँ बची आई ब्रेच में माण्हू जी टिपो ॾे ख़ुदकशी करे ॿियो त असां वटि आहे कुझु कोन। साफ़ी हुकूमत जी तरफ़ां 140 रुपया लीटर गरीब माण्हू बेरोज़गार कमकार आहे कोन बस नौजवान केॾां आहिनि आहे। तव्हां ॿुधायो असां त ज़ुल्म आहे सॼो ॾींहुं असां सॼो ॾींहुं 5 रुपए में बिरयानी खपाए 2 किलो चांवर पोइ हाणे तूं ॿुधाए असां कहिड़ो जेको आहे हे त ज़ुल्म करे छॾियो असां सां। अॻे लाइ त असां कईसीं तौबा ईल कईसीं हिन खां बाक़ी हिन करे ज़ुल्म छॾियो आहे अहिड़ो अटो असां 70 रुपया चाढ़ीसीं अटो किथां असां वठूं गरीब माण्हू। गवर्नमेंट असांखे जीअण जंजाल करे छॾियो आहे। जेका बि गवर्नमेंट चढ़े पई पंहिंजो तेल वधाए पई पंहिंजो क़ीमतियुनि में जेको आहे सो अटो आहे या खंड आहे या चांहि मज़दूर 500 कमाए उहो घर में दवा वठे या बच्चनि खे खाराए केॾां वञे। इन जे करे हू पंहिंजो तंग थी ऐं पंहिंजो जेको आहे सो फांसी गार्ड पंहिंजो हथ जो ठाहिनि था। ख़ुदा रा को रहम कयो इन ते आवाम खे असां अपील था कयूं गवर्नमेंट खे न आवाम खे। आवाम तव्हां निकिरो ऐं अचो रोडनि ते इन्हनि खे ॿुधायूं त असां आवाम हिकु आहियूं। जेकर असां न निकिरंदासीं अॼु हिन टाइम ते न निकिरंदासीं सुभाणे असांखे हितां जेको आहे सो लॾियो कढियो ऐं तड़ियो वेंदो। ये तो जुल्म आहे सरासर गरीबनि सां नाइंसाफ़ी आहे। एतिरो चाढ़ियो अथसि 10 रुपया हिकिड़ी जॻह ते अॻे त 2 रुपया चढ़ंदो रुपयो चढ़ंदो आहे 10 रुपया हिकिड़ी जॻह ते या बेवाजिबी नाइंसाफ़ी आहे असां सां। असीं वज़ीर आज़म सां अपील था कयूं असांखे इहो असांजो तेल लाथो वञे जेको माण्हू करे थो उहो ख़तमु कयो वञे असांजे मथां बोझ आहे उहो लाथो वञे। कुछ महीननि दौरान पाकिस्तान जी हुकूमत जेका पाकिस्तान में ख़ुशहाली आणणु पे चाही जेको उन्हनि जो नारो हुयो तब्दीली नारो हणी जॾहिं इक़्तिदार में आया तो उन्हनि अवाम सां जेको हशर कयो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। 1 महीने दौरान 4 दफ़ा पेट्रोल वधियो आहे 4 दफ़ा डीज़ल वधियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतनि में वधण सां जेको अवाम ऐं गरीब ते असरु पियो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। खंड खां वठी अटो ऐं राति जेका घी में जेका वाध कई विया इहा अफ़सोस जेकी ॻाल्हि आहे। ऐं पेट्रोल जेको 12 रुपया राति वधियो आहे इन सां मनफ़ी असर तमामु घणा पिया आहिनि मज़दूर तबिके ते। तव्हां ॾिसंदो त मज़दूर जी जेका ॾियाड़ी आहे 500 रुपया उहा सालनि खां वठी 500 रुपया ई हले पई ऐं उन जे भेट में तव्हां ॾिसंदो त महांगाई केतिरी वधी आहे। जेकॾहिं मज़दूर 500 रुपया ॾियाड़ी घर खणी वञे त उन मां वठे छा अटो वठे घी वठे खंड वठे या ॿारनि जे पढ़ाई जो ख़र्चु करे इहो मुमकिन थी नथो सघे। ऐं जेको पेट्रोल ऐं डीज़ल जे वधण सां मुसाफ़िरनि जा ऐं उन ट्रांसपोर्टनि में आम जहिड़ा थींदा रहनि था। अॼु बि खोड़ सारा जहिड़ा थिया हूंदा बसनि में पेट्रोल जे वधण सां ऐं माण्हू जेके मज़दूर तबिको आहे उहो ख़ुदकुशियूं करण लाइ तयारु आहे। ऐं आए ॾींहुं तव्हां अख़बारनि में ॾिसंदा तो त मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ुदकुशियूं कनि पिया। इहो सिर्फ़ु इन महांगाईअ करे पूरा ई नथा करे सघनि ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट नथा पाले सघनि पोइ मजबूरनि हू वीचारा ख़ुदकुशियूं करे पंहिंजे गले में रसो विझी उहो पाण खे अंत आणे छॾनि। ख़ुदा तव्हां हुक्मरान आहियो तव्हांखे उहो सोचणु घुरिजे। तव्हां चवंदा आहियो त दुनिया अंदरि मुल्क में पेट्रोल जी क़ीमत वधण अड़े बाबा उते जेकॾहिं वधियल आहिनि त उते जे मज़दूर जी तव्हां ॾियाड़ी ॾिसो उतां जे सरकारी मुलाज़िमनि जी तव्हां जेका पे ॾिसो तनख़्वाह ॾिसो असां वटि कहिड़ी ॾियाड़ी आहे 500 रुपया 500 रुपये ते तव्हां तेल वधायो था 500 रुपये ते तव्हां इहे खंड जो अघु 120 रुपया करे छॾियो आहे। जेकॾहिं सुधरियल मुल्कनि में तेल वधियल आहे त उते ॾियाड़ियूं बि वधियल आहिनि उते 5-5 हज़ार रुपया मज़दूर ॾियाड़ियूं खणे थो। ख़ुदा रा तव्हांखे ख़ुदा सां हेॾे हलणो आहे इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरियूं कयो। अवाम ते जेको प्रेशर विझो पिया इहा आवाम बाग़ी थी तव्हांखे हिकिड़ो थुॾो हणी छॾींदी पोइ तव्हां ॾिसण में कोन ईंदा तव्हां त भॼी वेंदो। वरी बि असांखे अवाम ऐं जेके लोड़णो आहे तो महिरबानी करे पेट्रोल जा अघु पंहिंजे सिता ते आंदा हुजनि जीअं ग़रीब ज़िंदगी पंहिंजी जीए सघे। छा ॻाल्हायूं साईं ॾाढो महांगो कयो अथनि अलाह पुॼंदो न ॿियो हे जेके आया आहिनि हुकुमरान असां छा कंदासीं भाउ असां ग़रीब आहियूं डब आहियूं वरी लुणंदो वरी फुटी वेंदा चढ़ियो आहे खंड चढ़ी आहे हर शइ चढ़ी वई आहे। गरीब माण्हू किथे वञूं 2 रुपया खाऊं 2 रुपया कमायूं जेके मज़दूरनि जेके वेठा आहिनि नाला जो ॿ ॾींहं जेके मज़दूरनि होटलनि वारा 500 रुपया ॾियाड़ी आहे उहो ग़रीब अटो किथां वठनि
तेल डेली चढ़नि पिया 500,000 लहनि था 2 रुपया चढ़नि था 10 रुपया अवाम केॾां वञे इहा गुज़ारिश आहे तेल खे लाहियो वञे इन जे लाइ हाणे असां उमेद हुकूमत मां त वोट ॾियण असांखे फ़ाइदो त को कोन पियो असां चऊं था असांजे लाइ आसानी थिए हुकुमराननि खे चूंडे असां अॻिते मोकिलियूं था उहे ई असांखे कटीनि पिया पंहिंजे सिंध जा हुकुमरान छाजे लाइ मोकिलींदा आहियूं वफ़ाक़ में या सूबे में त वञी असांजी ख़िदमत कनि उहे असांजा मुहाफ़िज़ आहिनि हीअ त असांजा कातुल लॻा पिया हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ हुकूमत तरफ़ां जेकी रोज़ 10 ॾींहं पेट्रोलनि में वाध पई थिए ऐं पेट्रोल जी वाध जे करे असांजे खाइण पीअण वारियूं शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थींदियूं पियूं आहिनि रोज़मर्रा जूं ऐं असांखे जीअण जो हक़ु ॾिनो वञे असां महांगाई जो जेको जिन आहे जेको बोतल में जिन हिन विधो आहे उहो जिन कढी असांखे महांगाई मां छुटकारो ॾिनो वञे असां हिननि जो इहो बि चयो आहे त जिते पेट्रोल जी वाध पई थिए उते मज़दूरनि जी जेकी ॾियारी आहे उहा 500 रुपया ई आहे तय थियल 500 रुपया ई आहे 500 खां वधीक न आहे अगरि मज़दूर 500 रुपया ॾियारी कमाए अचनि था 300 जो तेल बचाइनि था त उहो 200 रुपया बची उन 200 में असांजो जेको जीअण आहे उहो सही नथो हले ऐं हिननि इहो बि चयो आहे त असांजो ॿियो गस जेको आहे ख़ुदकुशी जो आहे असां हिन महांगाई जे करे असां पंहिंजी जीअण जेको आहे छॾे ॾींदासीं ख़ुदकुशी कंदासीं ऐं हीअ महांगाई जेकी आहे उहा चोट ते चढ़ी वई आहे हिन महांगाई खे कंट्रोल करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे कैमरामैन असगर चौहान सां गॾु सोहेल चांडियो जेकम न्यूज़ सकरन।